अब डॉक्टर तू ही है? हाँ चाचा डॉक्टर आया न छो अब तबियत सुठी को नहीं है। फीस पे कराया है? हाँ हाँ वठी विया। अच्छा वठी आन हाणे फार्म फिल थींदो उन खां पोइ इलाज थींदो तव्हांजो ठीक आहे। हाँ अरे क्यों फार्म फिल थी वो करियो। तव्हांजो नालो छा आहे? अली बख्श। अच्छा अली बख्श। वालिद साहब जो नालो? मेवो। अच्छा मेवो माना तव्हां मेवे जा पुट आहियो? आओ। ऐं मेवो तव्हांजो पे आहे? आओ माना ईअं आहे। अच्छा तव्हांजे वॾे भाउ नालो छा आहे? अरे बीमार आऊं भा मुंहिंजो वॾो तोखे कहिड़ो कमु भा सां। कुछ ही क्वेश्चन आहिनि उन खां पोइ बसि तव्हांजो इलाज थींदो। हाँ हाँ हाँ। तव्हां ॾींहं में घणा चकर वॉशरूम वेंदा आहियो? दुनिया घणे चकर वेंदी है। हाणे हर कंहिंजी टाइमिंग हूंदी आहे न बाबा। अरे हिकिड़ो चकर माण्हू वेंदो या ॿ चकर वेंदो वधि में वधि में छा। माने इन मां असांखे अंदाज़ो लॻंदो त माने कब्ज़ी जा मरीज़ आहियो तव्हां। हिकिड़ो चकर वेंदा आहियो ज़ाहिरी ॻाल्हि आहे कब्ज़ी जो मरीज़ वेंदो आहे न त हर पोइ ईअं ई। अच्छा अच्छा तव्हांजा मासा त घणा आहिनि? मासा ते बोझो वञे छा। माने हिकिड़ो हूंदो न बायोडेटा फिल करणी आहे न सॼो सिस्टम। अरे बाबा तू त डॉक्टर अरे कहिड़ो पियो नज़र अचे। हाँ बीमार आऊं मासा ते जो तुंहिंजा आहिनि केतिरा। बहरहाल तव्हांखे छा करिणो आहे? तव्हांखे माने करिणो छा आहे? मूंखे करिणो तबियत न से इलाज वठणो आहे। बहरहाल त फार्म फिल करे वठां पोइ न। अच्छा तव्हांखे भाॼी खाइण में कहिड़ी पसंदि आहे? जहिड़ी हूंदी ओड़ी खाई छॾंदा आहियूं टकंदो पसंदि वसंदि कान्हे। अच्छा हाँ गरम पाणी पीअंदा आहियो थधो? सियारे जो थधो उहो ई पीअंदा आहियूं ऊन्हारे जो वरी घर में त उहो ई पीअंदा आहियूं। पहिरियों पोर्शन फिल थी वियो हाणे तव्हांजो ॿियो पोर्शन आहे ठीक आहे। उनमें बि कुझु चंद सवाल आहिनि उन खां पोइ जेको न। अच्छा हिकिड़े डज़न में केला घणा हूंदा आहिनि? को गाने वारो तो कोन यार। न माने डज़न में केला घणा आहिनि हिकिड़ो तव्हांजी मैंने ज़हनी टेस्ट। उन्हीं खे ख़बर हूंदी है कि विकणनि था उन्हीं खे भुखे। अच्छा इहा बि ख़बर न आहे। नेक्स्ट क्वेश्चन है अवांजे घर में टीवी लॻल आहे? अरे बाबा तेखे तू छा कंदे टीवी खे मूंखे इलाज कर के टीवियूं जा देखने जा केॾो या केतिरा आहिनि मूंखे कहिड़ी तू इलाज हाय ॿाहिरि ॾिसी तपा दे मूंखे हिन से पोइ कर इलाज कर। बहरहाल फार्म त अध में रहियो हाणे निशानियूं कहिड़ियूं आहिनि तव्हांजी माने बीमारी कहिड़ी आहे तव्हांखे? बाबा हाणे पहिरीं अवल बीमारी निशानी आहे सुम्हा थो निंड अचो वञे ऐं मानी खां त 4-5 मानियूं खायो वञा पानी पिया त सवारा गिलास पियो 2-3 पोइ सुम्हियो पिया त निंड अचो वञे बीमारी इहा आहे। बहरहाल चेक कयूं था ॾिसूं था। चोरी न कर चेक था कयूं न। હવે ચેક खुंजे ने खाए प्यार जा खुंजे चोरी हित जा हित हेठि हेठि थोरो थियो हेठि थियो खंघो। हलड़े खुदाई का मार पई छा खाईंदो एॾो सफ़ा। हमारे घर दुनिया शइ मानी खाए थी खा दो भाजी खा दो पानी पिया दो जोरो खा दो अच्छा खा दो। अल्लाह रूम स्प्रे खणी अचो। ये कहिड़ी शइ लानत। ये हिकिड़ी तोखे हुजे बि मूंखे हुजे बि तोखे जे हिन सीट ते विहारे हुजे उनखे हुजे आई बि डॉक्टर चवंदा आहियो। कहिड़ो मरीज़ अजा डॉक्टर कहिड़ा डॉक्टर जा पुट थी पिया आहिनि।